ग्राउंड प्रेस क्लब ख़ैबर जो पंहिंजे 6 महीना थी विया आहिनि। असां सोचियो जो प्रेस क्लब जी शुरूआत थी वई आहे। असां प्रेस क्लब खोलियो आहे ऐं हाजी अब्दुल्ला मेमण जो साईं शाह साहब जेको असांजो आहे पंहिंजे प्रेस क्लब जो असां कराए वञूं था। हिन प्रेस क्लब खे तक़रीबन 6 महीना थिया आहिनि। प्रेस क्लब खोलण सां ख़ैबर शहर जा जेके मसइला आहिनि उहे असां मथे उथारिया आहिनि। जेके बि असांजे टोटल असांजा इदारा आहिनि, रजिस्टर असांजा इदारा आहिनि। ऐं शुक्रगुज़ार आहियां हाजी अब्दुल्ला मेमण साहब जो आहे, साईं शाह साहब सरदार अयाज़ मेमण साहब, शिमूरो साहब जो जेके हिते आया आहिनि असांजे दावतनामे पर हिते आया आहिनि ऐं प्रेस क्लब इफ़्तिताह कया आहिनि। मां गुज़ारिश कंदुसि साईं सरदार अयाज़ मेमण साहब सां कोई गुफ़्तगू पंहिंजे ॻाल्हाइनि प्रेस क्लब कयूं प्रेस क्लब जेॾो तुंहिंजो नाम वाजिब ओॾे मङा, रीअ थंभे रीअ थूणीअ, तूं छपर तूं छा, तूं गुॼाड़ो कांव, तोखे मालूम सभु। ख़ैबर शहर सां मुंहिंजो जेको नातो आहे उहो 25-30 सालनि जो। हीउ दोस्त ग़ुलाम हैदर, बरकत, मोहम्मद ख़ान जो फर्ज़ंद आहे, जेको प्रेस क्लब जो आहे। हिननि दोस्तनि असां सभिनी गॾिजी हिते सियासी सफ़र शुरू कयो हो त सिंध जे माण्हुनि खे, मटियारी ज़िले जे माण्हुनि खे असीं ज़बान ॾियूं ऐं हक़ सच जो जेको अलम आहे उहो बुलंद करायूं। मूंखे ॾाढी ख़ुशी थी त उन ई फैमिलीअ जा नौजवान अॼु हिन प्रेस क्लब जा मेंबर सहाफ़त सहीफ़े में निकितल आहे ऐं सहीफ़ा नबिल ते लथा आहिनि। उन करे सहाफ़ीअ जो कमु आहे त हक़ ऐं सच जो अलम खणणु ऐं पंहिंजे जेके इर्द गिर्द इशूज़ आहिनि, मसइला आहिनि, उन्हनि खे उजागर करणु। असां कल्ह जॾहिं टियों ॾींहुं थोड़नि में ॾेढ मिंट काफ़िलो खणी वियासीं, मूं हिननि दोस्तनि खे फ़ोन कई। जंहिं ज़िमेवारीअ सां, जंहिं जज़्बे सां, जंहिं लगन सां ही दोस्त हलिया, उते कवरेज कयूं, मूंखे महसूसु थियो त हिननि जे अंदरि हिकिड़ी उमंग, हिकिड़ी जज़्बो ऐं हिकिड़ो उमेदु आहे त असां हिन जदीद दौर में हिन मीडिया जे ज़रिए पंहिंजे माण्हुनि जी ज़बान बणिजूं ऐं उहो हिननि टियों ॾींहुं क़ाइमु करे ॾेखारियो। ऐं अॼु जी मीडिया में उहे सफ़र कोन्ह चैनलनि ते हुजनि, अख़बारुनि में हुजनि, उहे शाहिदनि त सहाफ़ती निशानी या सहाफ़ती जेका अमली जदोजहद आहे उहा नज़र अचणु शुरू थी आहे। प्रेस क्लब अॼुकल्ह प्रेस क्लब जेके आहिनि माण्हुनि जे उमेदुनि जो मर्कज़ आहे। छो त जॾहिं सियासी माण्हुनि मां असांजे माण्हुनि उमेदूं लाथियूं आहिनि त सियासी माण्हू उन्हनि जी का दाद रसी नथा कनि, त पोइ उहे फुरियल लुटियल मिसकीन माण्हू जेके प्रेस क्लब ते अचनि था, प्रेस क्लब ते दाह कनि था ऐं मीडिया जा दोस्त ऐं सहाफ़ी जेके आहिनि हुननि जो आवाज़ बणजनि था, हुननि जी दाह खे वरनाइनि था ऐं उहा दाह मीडिया जे ज़रिए हाकिमनि ताईं पहुचाइनि था। उन करे टाउन कमेटीअ जेको प्रेस क्लब जो बुनियादु पियो आहे उहो हिकिड़ो अहिड़ो बुनियादु आहे, अहिड़ी हिकिड़ी शमा आहे जेका हिननि ॿारी आहे, उनखे हीउ जेको अॻिते दोस्त खणी वधनि पिया ऐं उमेद थो करियां त हीउ प्रेस क्लब जेको आहे हिते मज़लूम ऐं मिसकीन माण्हुनि जो आवाज़ बणिबो ऐं हिकिड़ी शमा, हिकिड़ी रोशनदान हूंदो ऐं सभिनी ख़ैबरनि खां अलावा मज़लूम माण्हुनि लाइ हिकिड़ो हक़ ऐं सच जो आवाज़ हूंदो। ऐं हीउ दोस्तनि लाइ अॼु हाजी ऐं शाह साहब आया आहिनि। मूंखे उमेदु आहे त हिननि दोस्तनि खे फर्नीचर जी बि ज़रूरत हूंदी, ॿियनि शयुनि जी बि ज़रूरत हूंदी। उन करे हीअ जेके असांजा रहनुमा आहिनि उन्हनि खे हिननि दोस्तनि जी सपोर्ट बि करणु खपे, हिननि जी अख़लाक़ी मदद बि करणु खपे त जीअं हीअ जेके नौजवान आहिनि उहे पंहिंजे अज़म सां, हौसले सां, अख़लाक़ सां अॻिते वधनि त जीअं हिन पंहिंजे धरतीअ जी, पंहिंजे वतन जी, पंहिंजे माण्हुनि जी मालिकी करे सघनि। महिरबानी।